जी, उमरकोट में अदालती हुकुम ते जेको आहे सो पुलिस कुछ देर पहिरीं सोलंकी बिरादरी जे घरनि ते जेको आहे कार्रवाई कई आहे, जंहिंमें 12 खां वधीक औरतूं ऐं ॿारड़ा जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। कल सेशन कोर्ट उमरकोट जी अदालत में जेको आहे सो हबीबुल्ला शाह जी फ़रियाद ते ज़मीनी तकरार जो मसइलो हलंदो रहो, उन ते अदालत पारां हुकुम ॾिनो वियो सोलंकी बिरादरी जे जेके घर आहिनि उन्हनि खे कब्ज़ो ख़ाली कराए उन्हनि तां जेको आहे कब्ज़ो सैयद बिरादरी जे हवाले कयो वञे, जंहिं ते अॼु पुलिस जेको आहे लेडीज़ कांस्टेबल सां गॾिजी करे जेको अॼु कार्रवाई कई आहे, जंहिंमें 12 खां वधीक जेको आहे औरतुनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे ऐं उन्हनि जे मर्दनि खे पिणु गिरफ़्तार कयो आहे। तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त जेको आहे सोलंकी बिरादरी जो इहो मौक़ुफ़ आहे त असां जेको आहे सॼनि खां हिते वेठल आहियूं। असांखे तक़रीबन 150 साल थी विया आहिनि, असांजा वॾा बि हिते जेको आहे रहिया आहिनि ऐं असां पूरो शहर असां खां वाक़िफ़ु आहे। कंहिंखां पुछंदा त उहो तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा त असां हिते असुलु रहियासीं आहियूं। कूड़ा ऐं जाली जेको आहे कागज़ ठाहे जेको आहे अदालत खां इहो फ़ैसिलो वरितो वियो आहे। असांजी जेको आहे मुतालबो आहे आला जेके अमलदार आहिनि ऐं जेको आहे सियासतदान आहिनि उन्हनि खां इहो मुतालबो आहे त असांजी वायर कई वञे। असां ग़रीब आहियूं, असां वटि कुझु बि न आहे। जॾहिं त हबीबुल्ला शाह जेको फ़रियादी आहे केस जो उनजो इहो मौक़ुफ़ आहे त अदालत सगोरी जेको आहे असांजे हक़ में इहो केस जेको फ़ैसिलो आहे इहो ॾिनो आहे ऐं असां 3 चकर हिन केस खे खटियो आहे। हाई कोर्ट मां बि असां इहो केस जेको आहे खटे चुका आहियूं। जे बाद कल जेको आहे अदालत पुलिस खे इहो ऑर्डर ॾिनो आहे जेको आहे फ़ौरन कब्ज़ो जेको ख़ाली कराए असांजे हवाले कयो वञे। पुलिस जो इहो मौक़ुफ़ आहे हिन में त अदालत सगोरी जे हुकुम ते असां अॼु इहो कार्रवाई कई आहे। असांखे इहो हुकुम हो त अॼु जेको आहे कब्ज़ो ख़ाली कराए इन जी माप कराए जेको आहे इहो सैयद बिरादरी जेको जेतिरो प्लाट ठहे थो ओतिरो हुन जे हवाले कयो वञे। जी।